दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं ई मूं काल्ह इहो ठरी मीरवा वारी रैली जो ऐलान कयो आहे त उन खां पोइ हिकिड़ी क़यामत बर्पा थियल आहे सोशल मीडिया ते। ऐं माण्हू उहे जेके अॻे ॿिरनि में लिकियल हुया या जेके बार बार इहो कूड़ी दावा पे करे रहिया हुआ त असांजो उन सारंग सां छा वञे वहशी सिफ़त दरिंदे सां, त उहे माण्हू उन्हनि जा जेके तव्हां फेसबुक पोस्ट ॾिसंदा उहे इन ॻाल्हि जी दावा कनि पिया त असां उन वहशी दरिंदे सां न आहियूं। पर जॾहिं असां उन ई वहशी दरिंदे सारंगू खे ललकारणु, सारंगू हिकिड़ो न आहे, इहो हिकिड़ो माइंड सेट आहे। जीअं तव्हां ॾिसो पिया त उनजी गिरफ़्तारी खां पोइ हिकिड़ो ख़ासि खिली बि गिरफ़्तार थियो आहे ऐं ॿी हिकिड़ो बिरादरी वारो बि गिरफ़्तार थियो आहे ऐं ॿिया वधीक गिरफ़्तार थींदा। त हिकिड़ो माइंड सेट आहे, हिकिड़ी माफ़िया आहे जेका ठरी मीरवा में मासूम बचड़नि जूं, उहे पुट हुजनि या धीअरूं, उन्हनि जी असमतुनि जा प्यासा आहिनि ऐं हिकिड़ी कुदी रांदि असांजे मुस्तक़बिल जे मेम्बरनि सां खेॾी पई वञे। हाणे रैली जी एजेंडा छा आहे? बिल्कुलु सिंपल आहे। जिन जे ज़हननि में को वहम गुमान आहे, को शक आहे, त उहो भल मूंखे लाइव सवाल कनि, मां उन्हनि जे हर सवाल जो जवाबु ॾींदुसि। त रैली सिर्फ़ु उन मासूम बचिड़ो जेको मुतासिर आहे हिन वहशत ऐं दरिंदगी जो, सिर्फ़ु उनखे या उन जे वालिद खे हौसलो ॾियण लाइ नथा वञूं असां, पर उते जेके बि, हीअ त हिकिड़ो वाक़ियो रिपोर्ट थियो आहे, मूंॾे अलाए घणा व्हाट्सअप मैसेजिस आहिनि जेके वाक़िया रिपोर्ट न थिया आहिनि पर उहे ज़्यादतियुनि जो शिकार बणिया आहिनि। उन में हिकु अधु न्याणी बि आहे, उन में मासूम बचिड़ा बि आहिनि, पर माण्हू पंहिंजूं इज़तूं बचाइण जे लाइ ख़ामोश वेठल आहिनि उते, छाकाणि त हीअ माफ़िया तमामु घणी ताक़तवर आहे। हीअ जेके सारंग शहर जो जेको माइंड सेट आहे उहो सिर्फ़ु इनफ़रादी माण्हू न आहे, उन सां गॾु ॿियूं बि बिरादरियूं आहिनि। ऐं जॾहिं माण्हू ॾोह करे थो, क्राइम करे थो, त पोइ उहा बिरादरी नथी रहे उन में उनजी कसूरवार। त मां पहिरें ॾींहुं बि वाज़े कयो, हाणे बि मां वाज़े थो चवां त असां उन सोच जे ख़िलाफ़ु था अचूं, उन सोच खे ललकारणु पिया अचूं, उन सोच खे ख़तमु करणु पिया अचूं। ठरी मीरवा में को मुश्ताक सरकी जो भाणे जो भाइटियो पुफाट मासूम ॿारड़ो न आहे रहंदो, इहे सॼा बचिड़ा असांजा आहिनि। ऐं सिर्फ़ु मुश्ताक सरकी नथो अचे ठरी मीरवा या जागरता मुहिम वारी रैली कढणु, 500 बिरादरियूं अचनि थियूं, गैरतमंद जेके बि सिंध जूं बिरादरियूं आहिनि। बरोच ॼामोट नथो अचे, सिर्फ़ु हिंदू थो अचे, क्रिश्चन थो अचे, बलोच थो अचे, ॼामोट थो अचे, याने मुख़्तलिफ़ बिरादरियूं जिन में गैरत आहे, जिन जा नौजवान बहादुर गैरतमंद आहिनि, उहे मुश्ताक सरकी ॾे नथा अचनि, न वरी मुश्ताक सरकी जे सॾ ते था अचनि, पर जेको काज़ आहे, जेको मक़सदु आहे, उहो वाज़े आहे, पधरे पट पियो आहे त असांजी रैली जो मक़सदु छा आहे। पुरमन रैली जो यार तव्हां हरू भरू इहे एॾियूं अफ़वाहूं था फैलायो, कूड़ियूं आइडियूं हलाए मुंहिंजी तेज़ था पखेड़ियो। सोचो शऊर सां, अकुल सां। मां उन्हनि गैरतमंद शहर बिरादर्स खे बि सलाम थो कयां जेके इन समूरे मामले में पंहिंजी फेसबुक आईडीज़ ते सरेआम मुंहिंजी हिमायत था कनि रैली जी, जेके वॉइस नोट्स में मूंखे भरपूर सपोर्ट पिया कनि, जेके ओपन सपोर्ट पिया कनि। उहे सम्झनि था त हीउ जेको काज़ आहे, हीउ तमामु घणो अज़ीम काज़ आहे, पंहिंजे मुस्तक़बिल जे मेम्बरनि मासूम बचड़नि जी असमतुनि खे बचाइणु, ऐं इन ते को बि गैरतमंद माण्हू कंप्रोमाइज़ न कंदो। आहे छा रैली? सिंपल ईंदासूं असां, पुरमन तरीक़े सां ईंदासूं, उतां उन जे बचिड़े जे घर वेंदासूं, उन सां कचहरी करे भाकुर पाए उनखे हौसलो ॾेई वापसि ईंदासूं। असां कराची माण्हू जेके भर वारा हूंदा पंहिंजे इलाइक़नि ऐं ॻोठनि ॾे वेंदा, त इन में कहिड़ी क़यामत बर्पा थी थिए? माना इहो छो इहा सोच पैदा कई वई आहे मसनूई तरीक़े सां कूड़ियूं पोस्टूं हलाए त वॾो को शरंगेज़ी थींदी, वॾो को मसइलो थींदो, वॾो को छिकताण थींदो। छाजे लाइ थींदो बाबा? ठरी मीरवा असांजो आहे, तव्हांजो आहे, सिंध जो हिसो आहे। त हीअ को 90 MQM जो थोरो ई आहे जिते जॾहिं MQM जे उरूज में को माण्हू उते माण्हू त परे जी ॻाल्हि आहे, पखी बि पर न हणंदो हुयो। छा ही उहा माइंड सेट, उहा माफ़िया आहे ठरी मीरवा में क्रिमिनल्स जी, जेका पंहिंजे ई धरती धड़नि खे उते नोगो एरिया बणाइणु चाहे थी, कंहिंखे न छॾींदी? त
त अहिड़ी का कंहिंजे दिमाग़ में हवा आहे क्रिमिनल जंहिंमें त उहा हवा कढी छॾे। मुंहिंजा मेज़बान बि मोतबर शर आहिनि। ममता शर जेको कैनेडा में वेठो असांजो गैरतमंद दोस्त, उन राति हिकिड़ी पोस्ट रखी त मुश्ताक सरकी तूं ठरी मीरवा पहुच, मुंहिंजी अमड़ पंहिंजे हथनि सां जेको आहे तोखे मानी पचाए खाराईंदी। त अहिड़े गैरतमंद दोस्तनि जे हूंदे जेके लूठड़िया, जेके क्रिमिनल, व्याजखोर, मंशा जा अॾा हलाईंदड़ ऐं जेके फाशी जे अॾनि जी सपोर्ट कंदड़ आहिनि, उहे मूंखे धमकाईंदा, मुंहिंजे गैरतमंद दोस्तनि खे धमकाईंदा, ॿटाकू हणंदा फेसबुक ते, हरूभरू शैतानगिरी करे इहो माहौल ख़राबु करण जी कोशिशि कंदा, त जंहिंखे इहो शौक़ु आहे भल पूरो करे। मुश्ताक सरकी समेत जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि गैरतमंद बहादुर, असां न हिन भपकिन खां तव्हां त यार मूंखे त ख़बर आहे केरु कंहिंजो पुटु आहे, केरु कंहिंजो भाइटियो आहे, शैतानियूं किथां थियनि थियूं। असां त कराची जेका माफ़ियानि जो शहरु आहे, जिते ख़बर न आहे केरु कंहिंजो पुटु आहे, केरु कंहिंजो पीउ आहे, न ज़ात आहे, न राज आहे, न भाग आहे, न कबीलो आहे। असां हिते गुमनाम दहशतगर्दनि खे बि डंडो ॾिनियूं वेठा आहियूं पंहिंजे सिंधियुनि जे लाइ, अमली तौर ते मैदान ते रही करे। जॾहिं माफ़ियाऊं जिथे रॉ इन्वॉल्व हुजे, जिते स्लीपर सेल्स हुजनि, जिते जेको आहे तालिबान जा पैरोकार अॻवानी पठाण हुजनि, सिंधियुनि जे रत जा प्यासा, असां त उन्हनि जे इलाइक़नि में वञूं पिया, उन्हनि खे अखियूं ॾेखारे उन्हनि खे डंडो पिया ॾियूं। त हीअ वीचारा फटाकड़ा हणी इहे छा था सोचनि त मां भॼी वेंदुसि मैदान छॾे। ऐं असां उन मुख़्तलिफ़ जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि, जेके तमामु घणा सेमियल ऐं शरीफ़ माण्हू आहिनि, जेके हिन वाक़े खां पोइ पंहिंजे बचड़नि खे घरां नथा छॾनि ॿाहिरि दुकान ताईं, छा उन्हनि खे असां बेयारो मददगार छॾे ॾियूं? छा तव्हां इहा अणसिधी तरह उन सारंगू शर जी हिमायत नथा कयो, इहा प्रोपेगेंडा हलाए? जेकॾहिं तव्हां हुन सां नाहियो अमली तौर ते गैरत जो मुज़ाहिरो कयो, तव्हां रैली खे मेज़बान थी करे होस्ट कयो, असां महिमान थी करे ईंदासूं ऐं अचो गॾिजी करे उन ॿारड़े ॾे हलूं सभु। हिन जो मक़सदु इहो आहे त जेको बि ख़ैरपुर ज़िले जो अवाम ईंदो, उहो उन माफ़िया खे, उन सोच खे, जेका मनफ़ी सोच आहे नंढे मासूम बचड़नि जी असमतुनि जी प्यासी, उनखे ललकारणु ईंदो त जीअं मुस्तक़बिल में को बि अहिड़ो मासूम इन्हनि जे जेको आहे बुख जो जेका इहा हवस आहे उनजो शिकार न बणिजे। ॿियो छा मक़सदु आहे? मूंखे छा मिलंदो ठरी में अची? मूंखे कहिड़ा वोट मिलंदा, कहिड़ा पैसा मिलंदा, कंहिंखे मां ब्लैकमेल कंदुसि? छा आहे मुंहिंजो मक़सदु? मक़सदु इहो आहे त थियणी घुरिजे आहे, इन ते ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस घुराई वञे आहे ठरी में लोकली, इन ते घण रुखी जेको आहे प्रेशर बिल्डअप कयो वञे आहे ऐं हिकिड़ो सगारो पैगाम ॾिनो वञे आहे उन सोच खे त हीअ जेके बचड़ा आहिनि, इहे असांजा बचड़ा आहिनि, उन्हनि खे असां ऑन कंदासूं ऐं उन्हनि वहशियुनि जो घेरो तंग कंदासूं, भले उहो को सरकी हुजे या शर हुजे। जेको बि बचड़नि जी असमत जो प्यासो आहे उनखे नंगो कंदासूं ऐं उनखे ॿुधाईंदासूं त हीअ बचड़ा असांजा आहिनि, जेके मुतासिर थिया आहिनि, जा जेके तव्हां मुतासिर करण जी सोच रखो था वधीक, उन्हनि खे दीवार बणिजी असां रोकणो आहे उन्हनि खे। बाक़ी मां वाज़े तौर ते चई चुको आहियां त मुंहिंजो कंहिं बिरादरी सां को जहिड़ो न आहे। हीअ कूड़ी हिकिड़ी ID ठाहे, जंहिंजी मां अमीन शर साहिबु एडवोकेट मुंहिंजी निशानदेही कयो न ID जी, साईं हे तव्हांजी ID तो शरंगेज़ी थिए पई, त मां उहो चेक कयो त राति जेको आहे उहा पोस्ट थी आहे, त मुंहिंजी त ID न आहे, मुंहिंजी त हे ID आहे जंहिं ते तव्हांखे यकीन करणु घुरिजे, जितां मां लाइव ईंदो आहियां। बाक़ी सेम ID ते सेम कवर फोटू, सेम जेको आहे मुंहिंजो प्रोफाइल पिक रखी को बि करे उनजो मां ज़िम्मेवार न आहियां। मां हिन ID जो ज़िम्मेवार आहियां जितां मां पाण लाइव अची ॻाल्हाईंदो आहियां। इन खां वधीक तस्दीक का ॿी ID नथी करे सघे। त थोरो अकुलु कयो, थोरी सोच कयो। मां उन नौजवान मासूम शरन बचड़नि खे बि बचाइणु अचां थो, छो जो जिन्सी जेके भगड़ आहिनि उन्हनि खे इहा हया ऐं गैरत वारी अखि न हूंदी आहे। उहे ज़ात बिरादरी सोट मासात न ॾिसंदा आहिनि, पंहिंजी हवस पूरी कंदा आहिनि, जेके हुनजा मनफ़ी मक़सद हूंदा आहिनि। त मां त उन बचड़नि जे लाइ थो चवां, मेजॉरिटी त बाबा शर बिरादरी जी रहे थी ठरी मीरवा में, ऐं मुस्तक़बिल में बचड़नि जो मसइलो बि उन्हनि जो थींदो जेकॾहिं हिननि खे असां मुंहिंजो न ॾिनोसीं। ऐं हीअ त घणा माण्हू चवनि था साईं जेको आहे सारंगू त गिरफ़्तार थियो आहे, पोइ छो थो? अड़े बाबा गिरफ़्तार थियणु अलॻि आहे, गिरफ़्तार थियणु अलॻि आहे। गिरफ़्तार कीअं थियो? इहो बि तव्हांजो असांजो पब्लिक प्रेशर हुयो। मां सलाम थो पेश कयां बार बार जेके ठरी में वेही करे उनजी बिरादरी जा माण्हू
हिन मामले ते संजीदा हुया, पोस्टूं रखियो, प्रेशर वधायो। ऐं सलाम थो कयां मां ॿियनि बिरादरनि खे, गैरतमंद पुटनि खे जेके हिन मामले ते अञा ताईं तमामु घणा कावड़ियल ऐं संजीदा आहिनि। त छा गिरफ़्तारी काफ़ी आहे? छा हुन जा ॿिया माण्हू न आहिनि? उहा माफ़िया, उहा सोच ॿी न आहे? छा असांखे ॿियनि खे अखि ऐं हकल न ॾियणु घुरिजे, अखि न ॾेखारणु घुरिजे करड़ी? ऐं उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं असां सरज़मीन ते पहुचंदासूं, उन इलाइक़े में पहुचंदासूं। मां बिल्कुलु इहा रैली कराची में बि कढी पई सघे, मां बिल्कुलु हिन जो धरणो कराची में बि हणी सघां थो, पर छा उहो मासूम बचिड़ो, इन में डॉक्टर्स जेके माहिर नफ़्सियात हूंदा आहिनि उन्हनि जे बकौलत उन्हनि खे हौसलो ॾिजे, उन्हनि जी काउंसलिंग कजे, उन्हनि खे अहसासु ॾियाराइजे त न बाबा तव्हां सां असां बीठल आहियूं। छो जो हिन जा तमामु घणा नंढड़नि कचनि ज़हननि ते, ॿारनि ते तमामु घणा ज़हननि ते मनफ़ी असर हूंदा आहिनि। इहे ॿार ट्रामा में हूंदा आहिनि सॼी ॼमार। असांखे उन्हनि खे आथत हौसलो ऐं हिमत ॾियणी आहे त न बाबा ठीकु आहे, ग़लति थियो थियो, हाणे तुंहिंजो मुस्तक़बिल आहे अॻिते, उन समेत जेके मासूम बचिड़ा आहिनि उते। ऐं उन सोच खे जेका असांजे मासूम बचिड़नि जे असमतुनि जी प्यासी ऐं बुखी आहे, उहा उनखे लानत विझणी आहे उते, त सुभाणे को बि माई जो लाल अहिड़ी जुरत न करे सोचे त ही शर, ही सरकी, ही शेख, ही मेमण, ही वसण, ही चांडिया, ही गोपांग, ही शेख सभु गॾियल आहिनि इन एजेंडा ते, त को बि माण्हू न बची सघंदो। त इहा हिकिड़ी पुरमन रैली हूंदी, असां ईंदासूं पुरमन तरीक़े सां उते इहो मिली वापसि हलाए वेंदासूं। इन में का अरबा ख़तात न आहे, क़यामत बरपा त न थींदी। त इन में कहिड़ा माण्हू, तव्हां माण्हुनि ते नज़र त विझो जेके 20 खां 25 साल जा, 27 साल जा जज़्बाती नौजवान आहिनि। थोरो तहमुल सब्र सां सोचो त ही बचिड़नि जे मुस्तक़बिल जो सवाल आहे। काज़ अहिड़ो आहे, जिन्हनि ते चङो कमु कयो उन्हनि खे सलाम आहे निमी, जेके चङो कमु करणु वञनि पिया उन्हनि खे बि सलाम आहे। बाक़ी ही ड्रामेबाज़ी, ही शोशा, ही हवाल, ही बाबा एतिरा तव्हां मुड़ुस आहियो जेके बि धमकियूं ॾियो था, अचो न कराची, सिंधियुनि जी मालिकी कयूं गॾिजी। घणा चैलेंजिस आहिनि हिते। जेके चवनि था मुश्ताक सरकी फलाणे मामले ते न बीठो, त मूंखे तव्हां ॿुधायो कहिड़े मामले ते बीठा अची। मां हफ़्ते खां इस्लामाबाद आयल आहियां। हिकिड़े गुलशन इकबाल में वापारी सोन जे वापारी जे घर में शेख के MKM जे गुंडे नौजवान खे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणायो। उनजी पंहिंजी बिरादरी जा चंद माण्हू जेके आहिनि, असांजे दोस्त इसाक शेख वारा ऐं ॿिया, गुलशन इकबाल थाणे ते पहुता, FIR बि नथी थिए, तशद्दुद बि थिए थो। उन खां पोइ कोरंगी में सोलंगी भाइरनि खे जेको आहे रतो छाण कयो वियो, रतो रत कयो वियो, उन्हनि खे मरणी कयो वियो पंजाबी गुंडनि पारां। केरु पहुतो उते सिंधी? हिकिड़ो बि को ॿुधाए। हिकिड़ो मां पोस्ट रखिया, केरु पहुता? 500-700 कमेंट्स मां, 1000 लाइक्स मां कंहिं हिकिड़े बि न चयो असां असां पहुतासीं। त मां इहो गुनाह थो कयां जो उन्हनि जो सहारो थो बणिजा कराची में, जेके धारनि जी अखि में कंडो आहिनि, जेके धारनि जे तशद्दुद जा शिकार थियनि था। फज़ीला सरकी कई थो, त मां त बाबा वाहिद माण्हू फज़ीला सरकी जे घर वियुमि, उतां लाइव अची पंहिंजे सरदारनि खे ललकारियुसि। साम्हूं सरदार जो घर आहे, ज़ुल्फ़कार ख़ान सरकी जो, साम्हूं फज़ीला सरकी जो घर आहे। त मां सरदार जे घर न वियुसि, सॼी सहाफ़ी बिरादरी ठुलजी गवाए। असांजा दोस्त मजीद नूनारी वारा, ॿिया दोस्त जेके प्रेस क्लब जा आहिनि, गवाह आहिनि त मां हुन न्याणी जे घर थी लाइव करे वापसि अची वियुमि। मां कंहिं सरदार 7 भाइर आहिनि, कंहिंजे घर चांहि न पीती। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट में मामिलो आहे। सुप्रीम कोर्ट जूं बार बार हिदायतूं आहिनि फज़ीला सरकी खे बाज़ियाब करण जूं, त मुश्ताक सरकी जी कहिड़ी हैसियत आहे? तव्हांजो शौक़ु आहे त अचो तव्हां अॻिते थियो, मुश्ताक सरकी ठुल में हली धरणो हणंदो जॾहिं चओ तव्हांजी तस्कीन जे लाइ। बाक़ी न मां भोतारनि जो यार, न मां वॾेरनि जो ग़ुलाम आहे, सरेआम थो चवां। मां कॾहिं बि कंहिं ज़ात, बिरादरी, कबीले जे ख़िलाफ़ न आहियां रहियो। उहे त मुंहिंजी ताक़त आहिनि। जंहिंजो मिसाल कारसाज़ जो धरणो आहे, जंहिंमें असांजा गैरतमंद जेके शर्व आहिनि कराची में रहनि पिया, उहे उते बीठल हुया मूंसां।
त मां कीअं चाहींदुसि त मां कंहिं माण्हू सां टारगेट करे कंहिंखे नाइजाइज़ मां तनक़ीद कयां। मुंहिंजी वाल ते वञो। खोसा भाइरनि जे लाइ बि मूं सच ॻाल्हायो, बाद में उहो सच साबित थियो। मां त उन भोतार खे जेको आहे ललकारियो, मां उन MP अॻूणे खे ललकारियो त हिन मासूम ॿारनि खे तव्हां मासूम खोसा भाइरनि खे इस्तेमालु था कयो। बाद में छा थियो? उन्हनि कोई वञी माफ़ियूं वठायूं उन्हनि। बाद में ॿिया नौजवान ज़ाहिर आहे मां को चङो अमल कंदुमि, कंहिंखे वणंदो कंहिंखे न वणंदो। त ईअं जेकॾहिं पसंदि नापसंदि ते तव्हां हूंदा त असां ईअं छिड़ विछड़ रहिया आहियूं ऐं छिड़ विछड़ रहंदासूं। तव्हां मुश्ताक सरकी खे बिल्कुलु पसंदि न कयो। मां तव्हां लाइ भले क़ाबिले क़बूल न हुजां, पर ॾिसो त मां चवां छा थो, बीहां कंहिंजे लाइ थो, उन ते गौर कयो। बाक़ी 26 जुलाई ते आचर ॾियारे शाम जो 4 बजे पुरमन रैली ठरी मीरवा में निकिरंदी। हाणे जेके बि असां सां बीहंदा उहे गैरतमंद बहादुर पुट हूंदा ऐं जेके हिन जी मुखालफ़त कनि पिया या कंदा, उन्हनि खे सॼी सिंध ॾिसंदी, उन्हनि जा उहे मकरू चेहरा ॾिसंदी त कीअं पंहिंजे मासूम बचड़नि सां सचा न आहिनि ऐं हुन माफ़िया जा साथारी ऐं सपोर्टर्स आहिनि जेके मासूम ॿारनि जी असमतुनि जा प्यासा ऐं लुटेरा आहिनि। फ़ैसिलो हाणे तव्हांखे करिणो आहे त केरु किथे बीठो आहे, कंहिंजो मफ़ाद कंहिंसां जुड़ियल आहे। मां पहिरें फेज़ में सिर्फ़ु इहो सिंपल मां मैसेज थो ॾियां रैली जो। ॿिए फेज़ में मां उहे बि साज़िशूं बेनकाब कंदुसि जेके साज़िशूं थियनि पियूं। अड़े बाबा, तव्हांजे बक़ौल मुश्ताक सरकी लैंड ग्रेबर आहे, MQM जो एजेंट आहे, लुंडो आहे, लोफर आहे, लुचो आहे, शराबी आहे, इन जी कहिड़ी हैसियत आहे? अड़े बाबा, जॾहिं मां सभु कुझु आहियां त परेशान छो थिया हो? छॾे ॾियो न। बसि जेको माण्हू आहे 2 नंबर आहे मुश्ताक सरकी, ईंदो हलियो वेंदो। कहिड़ो मां राकेट लॉन्चर खणी थो अचां, कहिड़ो बख्तर बंद ते थो अचां? बाबा, मां त गुल पियो खणी अचां, उन बछड़े जे लाइ अजरक पियो खणी अचां। ख़ौफ़ छा जो आहे? जॾहिं मुश्ताक जे वजूद खे बि तव्हां तस्लीम नथा कयो त पोइ दहशत वहशत छाजी छांइजी वई आहे उन 2 नंबर माण्हुनि मथां, उन माफ़िया जे सपोर्टर्स मथां। छॾे ॾियो, सुकून सां ईंदो, सुकून सां हलियो वेंदो। घणनि हंधनि ते मां वियो आहियां, सुकून सां थी मोटी आहियां। हीउ डिॼे ख़ौफ़ उहो थो करे जेको 2 नंबर आहे, जेको क्रिमिनल आहे, जेको हिन माफ़िया जो सिधो अणसिधो सपोर्टर आहे। हीउ भो उनखे ख़ौफ़ आहे। बाक़ी त गैरतमंद सभु दोस्त बीठल आजियां पिया कनि इन काज़ जी, इन मक़सद जी। त तव्हां सॼे सिंध वासियुनि खे अपील आहे, हीअ साज़िश सम्झो। मुश्ताक सरकी ठरी मीरवा जी शर बिरादरी खे 4 ॾींहं पहिरियों 5 ॾींहं पहिरियों ताईं क़ाबिले क़बूल हुयो, तमामु भलो हुयो। पर हाणे उन ई बिरादरी में चंद माण्हू जेके आहिनि मुश्ताक सां नफ़रत कनि पिया। वजह छा आहे? छा थियो? आसमान टुटो? मां छा कयो? इन जे बावजूद जो मां बार बार अची वज़ाहत बि ॾिनी आहे त बाबा, मां कंहिंजे ख़िलाफ़ु न आहियां। उन जे ख़िलाफ़ु आहियां, सारंग जे ख़िलाफ़ु आहियां, सारंग जी माफ़िया जे ख़िलाफ़ु आहियां ऐं सरेआम आहियां। मां को लिकी साज़िश करे वार न कंदो आहियां, सरेआम चयो आहे मां उन ते क़ाइमु आहियां। उन जहिड़ो ॿियो को हूंदो हुते ठरी में मासूम बचड़नि जी असमत जो प्यासो, त उनखे बि हितां वठंदुसि। मुश्ताक सरकी हितां वठंदो सरेआम। केॾो बि ताक़तवर हुजे, केॾी बि पुश्त पनाही हुजे कंहिंखे हुते। ज़रूरी न आहे हिकिड़ी बिरादरी जो केर बि हुजे। जीअं हाणे ॿियूं बिरादरियूं इन्वॉल्व थियूं आहिनि त उनमें बिरादरी जो को कसूर न आहे। उन फ़र्द, उन लुचे, उन लोफर लुंडे जो जेको आहे गिरेबान पकड़ंदासूं, उनखे ॿुधाईंदासूं त तुंहिंजी हैसियत छा आहे ऐं तूं कहिड़ो मोतबरो ऐं गुंडो आहे। त असां त इन जे लाइ निकिता आहियूं, असां इन काज़ जे लाइ निकिता आहियूं। त इन में जेके बि दोस्त साज़िश कनि पिया, वरंदो तव्हांखे कुझु न, पंहिंजा हरू भरू मुंहुं कारा कराईंदो सॼी सिंध में। सॼी सिंध ॾिसे पई। तव्हां मुंहिंजूं जालियूं आइडियूं ठाहे तव्हां माण्हुनि में तेज़ था पैदा कयो त मां सारंग जेको आहे हिन शर जे मां घर वेंदुसि। मां अहिड़ो बेग़रत आहियां, मूं में हया न आहे। मां त तव्हांखे ख़बर हूंदी त इन हिकिड़े खे छॾे इन जे पुटनि जे लाइ बि इज़त आहे।
उन वहशी जूं न्याणियूं बि असांजूं भेनरियूं माइरियूं आहिनि। असां में इहा हया गैरत आहे ऐं असां उहे न्याणियुनि जो एतिराम, उनजे घर जो तक़दुस पामाल थियण खां असां बचाईंदासीं जेकॾहिं ॿियो बि को वेंदो। त असांखे इहो हरू भरू कूड़ियूं आइडियूं ठाहे मुश्ताक सरकी जेको चवंदो आहे पंहिंजी ज़बान सां चवंदो आहे, का साज़िश न कंदो आहे, सिधो विढ़ंदो आहे, सिधो मोहबत कंदो आहे, का ॿ नंबरी असां वटि न आहे। जंहिंखे को शौक़ु आहे सरेआम दमादम मस्तु कलंदर करणु चाहे त वेलकम कंदोमांसि। जेको उहो 2 नंबर आहे उनजो सारंगू जी सोच जो हामी, उनखे ॿुधाईंदासीं उनजी हैसियत छा आहे, असांजी हैसियत छा आहे। मोहबत कंदो, मोहबत कंदासीं, गुलनि जी वर्खा तव्हां ते मां कंदुसि। ही उहा सोच आहे जेका व्याजखोर आहे। सॼे उन इलाइक़े में उन्हनि ऋण ॿारे ॾिनो आहे। क्रिमिनल माफ़िया चंद आहिनि उहे माण्हू, उनमें मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं उनमें ॻंढियल आहिनि। हिकिड़ो मफ़ाद आहे शरीफ़ माण्हुनि जूं इज़तूं लुटणु, उन्हनि खे ब्लैकमेल करणु, उन्हनि खे हिसाइणु, दॿाए रखणु। इहो न हलंदो। हाणे हर मज़लूम, हर बेपोच माण्हू खड़ो थियो आहे, हाणे उथी बीठो आहे पंहिंजे हक़नि जे लाइ। ऐं उनजी शुरूआति असां सिंध जी दिलि कराची मां कई आहे। ऐं हाणे झर जंग में तव्हां ॾिसो पिया, तव्हांजी बिरादरी जा गैरतमंद पुट मुंहिंजी वेलकम जी पोस्ट रखनि था। सलाम आहे अहिड़े शर दोस्तनि खे, अहिड़े ॿियनि बिरादरियुनि खे त जेके सही खे सही, ग़लति खे ग़लति था चवनि। बाक़ी हाणे मुश्ताक सां दुश्मनी छा आहे? उहे माण्हू जेके नाम निहाद दानिश्वर, अदीब, शाइर, सहाफ़ी, अॻवान, उहे चवनि था मुश्ताक सरगी को बि अमल करे ग़रीबनि जी मदद जो त असां वटि अची वेह। शराब जी जेका महफ़िल थींदी आहे या जेको टेबल सजंदो आहे उते अची मुश्ताक बि उन ॾोह जो हिसो थिए, क्राइम पार्टनर थिए, असां को सलाह वठे त साईं मां हे करणु चाहियां थो कयां। लख जी लानत हुजे अहिड़ी सोच ते। हे उहे था माण्हू प्रोपेगेंडा कनि न, छो जो उहे करे कुझु नथा सघनि। रात जी शराब जी बोतल ते सॼी सिंध जे मसइलनि खे डिस्कस करे हल था कनि। पंहिंजी हिकिड़ी मसनूई जेका क़ाइमु थियल दुनिया आहे, उन्हनि जे लाइ ही अमल त प्रैक्टिकल ग्राउंड ते उन्हनि जे लाइ त कंडो आहे। उन्हनि जा धंधा बंदि थी विया आहिनि। उहे हाणे छा कनि? उन्हनि वटि हिकिड़ो ई ऑप्शन आहे त मुश्ताक सरकी वांगुरु मैदान ते अचो, ग़रीबनि जी मालिकी कयो, ग़रीबनि जी मदद कयो, करप्ट SHO खे ॾंडो ॾियो, करप्ट पुलिस वारनि खे ॾंडो ॾियो, कराची में सनती जेको फैक्ट्री जो मालिक आहे सेठ उनखे ॾंडो ॾियो, कराची में धारियो अॻवानी पठान सिंधियुनि जे खून जो प्यासो आहे उनखे ॾंडो ॾियो। उनजे इलाइक़े में पंहिंजे बेपोच माण्हुनि जी बांह ॿेली थी करे ताक़त बणिजो। इन जे लाइ अमल खपे। ग्राउंड ते पहुचणो पए थो, पंहिंजनि ते आथत ॾेई हथु रखिणो पए थो, कुल्हे ते ग़रीबनि ते। उन जे लाइ तव्हांखे किरदारु खपे, दिलि, जुरत, जिगर खपे। उहो माइंड सेट आहे जेको राति जो वेही करे ठरा पी करे मुंहिंजे लाइ लाइव अचनि था माण्हू। हाणे उन्हनि जी औकात कहिड़ी आहे ॾिसो जेके आया आहिनि। को घर मां थो अचे औरतुनि जे पोयों वेही करे लाइव, को गाॾड़ी बीहारे किथे थो लाइव अचे, को कंहिं कमरे मां थो अचे। अड़े बाबा मैदान ते अचो, अमल कयो, इहो तव्हांजो फर्ज़ु आहे। मुश्ताक सरगी 600 साढी 500 किलोमीटर परे कराची को अचे थो तव्हां वटि, तव्हां निकिरो आहे न सभु गॾिजी, गॾियल हिकिड़ो रैली कढो आहे, जागरता मुहिम, जागरता रैली हुजे त बचड़नि खे कीअं बचाइजे अहिड़ी वेशी दरिंद माफ़िया खां। पंहिंजे बचड़नि खे एजुकेट करिणो आहे ऐं उन माफ़िया खे गिरेबान पकड़ियो आहे। उन सोच खे ख़तमु करण लाइ निकिरो आहे गॾिजी करे। त मुश्ताक सरकी त इहो अमल करणु थो अचे मुस्बत। ऐं इहो जेकॾहिं कंहिंखे नथो वणे त उहो भाड़ियो आहे ऐं उन्हनि जो साथारी आहे, सारंगू जी सोच जो हामी आहे। मां त बिरादरी खे न ॻाल्हायो आहे, न कंहिं चीफ खे, न सरदार खे। अगरि जेको मां जज़्बात में ॻाल्हायो, मां 2 दफ़ा लाइव अची ॻाल्हि क्लियर कई आहे। हाणे तव्हां वटि ॿियो जवाज़ न आहे मासूम ज़हननि खे भड़काइण जो। इहो बार बार बिरादरी, अड़े भाउ मां बि त बार बार बिरादरी खे चयो आहे त भाउ शर मुंहिंजा ॿाहिरि आहिनि, शर बिरादरी गैरतमंद आहे, ॻाल्हि ख़तमु। हाणे तव्हांखे मज़ो नथो अचे न, छाकाणि त तव्हांजो हाणे धंधो बंदि थियण वारो आहे। तव्हां जूं 2 नंबरियूं जेका बि ग़लति माफ़िया आहे उते, क्रिमिनल सोच जी माफ़िया आहे, कहिड़ी बि बिरादरी हुजे, सरकी बि हुजनि भले, उन्हनि खे अची साह जी वरिती आहे त हीअ हज़ारे माण्हू जो ठरी पुॼंदा त बेपोच माण्हुनि जो सहारो बणिबा।
ऐं उहे जेके बिरादरियूं शरीफ़ उते रहनि थियूं हिननि जे ज़ुल्म जो शिकार आहिनि उन्हनि खे हौसलो मिलंदो, उन्हनि जी मालिकी थींदी, हिननि जो मसनूई दबदबो अमरेश पुरी वारी ज़िंदगी न तबाह थींदी उन ॾींहुं। त हिननि खे बुखार तॾहिं आहे। बाक़ी जेके चङा आहिनि त चङे काज़ खे सपोर्ट कंदा। मुंहिंजी न का पार्टी आहे, न को मां लीडर आहियां। मां बार बार चवां थो, पंहिंजे लेखे तव्हां परेशान थी वेठा आहियो, अचो गॾिजो। मां अपील थो कयां सभिनी खे, अचो गॾिजो। पुरमन रैली आहे, पुरमन रैली कढी असां वापसि हलिया वेंदासीं पंहिंजी मंज़िलनि ॾांहुं, घरनि ॾांहुं। छा थो इन में वञे त ख़ुदारा उहे दोस्त जेके शऊर फ़हम ऐं दानिश रखनि था उहे हिन समूरी साज़िशुनि खां बाख़बर रहनि। हीअ असांजे मुस्तक़बिल जे मेमारनि जी इज़तुनि जो सुवालु आहे। हीअ असांजे हज़ारे लखे बचड़नि जो सुवालु आहे। हीउ को हिकिड़ो वाक़ियो न आहे। ॾिसो खैरपुर में बि थियो आहे। उहो बि हिकिड़ो कुतो 10 ॾींहं ॿार खे जिन्सी हवस जो निशानो बणाए सोलंगी नंढड़े खे उनखे मारे छॾियो। असां उनखे बि ललकारणु अचूं पिया। मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं आहिनि इन्हनि जा के क्रिमिनल्स जा इन वहशियुनि जी का ज़ात न आहे, का ॿोली न आहे, को मज़हब न आहे। इहे 2 नंबर माण्हू आहिनि। इन 2 नंबरनि जा गिरेबान पकड़णु अचूं पिया असां। ऐं अलाए घणा अञा लिकियल हूंदा जेके गिरफ़्तार न थिया आहिनि। अलाए घणा पंहिंजी इहा हिकिड़ी बीमारी आहे। जेको माण्हू पंहिंजे बचड़नि जेतिरी एज वारे खे 10 खां 12 साल 8 साल वारे खे ज़ना जो निशानो थो बणाए, छा उहो नॉर्मल हूंदो छा? उहा कैफ़ियती ज़हनी मर्ज़ जी अकास आहे। उन कैफ़ियत खे तव्हां सपोर्ट न कयो। इन जो हाव नथो फाटे, उते ज़मीन नथी फाटे, इहे दफ़न नथा थियनि, उते क़यामत नथी अचे जॾहिं ॿारनि खे पंहिंजी हवस जो निशानो था बणाइनि। मां त उन्हनि खे ललकारणु चाहियां थो। भाउ मुंहिंजा, मां कंहिं शर खे नथो ललकारणु चाहियां, कंहिं शर जे ख़िलाफ़ मां न आहियां। मां उन सोच जे ख़िलाफ़ आहियां, उन माफ़िया जे ख़िलाफ़ आहियां। सभु मुंहिंजा भाइर आहियो, सभु मुंहिंजी इज़त आहियो। तव्हांजी मूंसां मोहबत रही आहे, मुंहिंजी तव्हां सां मोहबत आहे, ऐं हीअ मोहबतुनि जो सिलसिलो क़ाइमु रहंदो। तव्हां नथा रोके सघो। इहो क़ुर शरीफ़ जो चयलु आहे, जंहिंखे चाहे अलाह इज़त ॾे। तव्हां ॾिसो उन ॾींहुं कीअं था माण्हू पुॼनि मोहबत में। कंधकोट खां, जेकबाबाद खां, सखर खां, कशमोर खां, लाणकाणे खां, दादू खां, हेॾां नवाबशाह खां, कंडियारो, नौशेरो फिरोज़ खां, कराची मां ॾिसो कीअं था निकिरनि माण्हू। त हीउ चङो काज़ आहे, हिनखे सपोर्ट कयो। हरूभरू ॾिठा न थियो जेके चंद माण्हू आहियो। ज़ाहिर आहे जेके बि कंदा उहे पूरी बिरादरी जे लाइ शर्म जो बाहिस बणिबा। ख़ुदारा न कयो, न कयो अहिड़ी का शरंगेज़ी। उन में तव्हांखे कुझु न थींदो, मैसेज वेंदो ग़लति। छो जो तव्हां उन क़ौम जा हिसा आहियो, उन बिरादरी जा हिसा आहियो। चङा आहियो, बुरा आहियो, सुठो कमु कंदो, उन बिरादरी जो ॻाट फ़ख़्र वचां ऊचो थींदो। मां को ग़लति अमल कंदुमि त सॼी बिरादरी उनजी उन लपेट में ईंदी, जीअं हाणे थिए पियो। त ईअं न कयो। को बि ग़लति अमल, असांखे कुझु न थींदो। को वार बि विंगो नथो करे सघे। मां वरी बि चवां थो, जंहिंजे दिमाग़ में का हवा आहे, इहा हवा कढी छॾनि। त मां पुरमन माण्हू आहियां, मूंसां पुरमन माण्हू आहिनि, ऐं असां मोहबत जो पैगाम खणी अचूं पिया हिकिड़े वॾे काज़ जे लाइ। उन में को बि रुकावट विझंदो, को बि ड्रामेबाज़ी कंदो त उहो ॿुधी छॾे त जेको बि सारंगू जो उन माफ़िया जो यार आहे उहो असांजो दुश्मन आहे। मां सरेआम थो चवां, असां मोहबती माण्हू आहियूं। मोहबत ॾियो, मोहबत वठो। ऐं असां सां फोर फ्रंट ते इहे शर नौजवान हूंदा, गैरतमंद। असां सां जोगी हूंदा, कयूम जोगी एडवोकेट जहिड़ा गैरतमंद पुट हूंदा। असां सां ॿियूं बिरादरियूं हूंदियूं। त हीउ मोहबतनि जो मेलाप आहे, पंहिंजे आईंदे खे बचाइण जे लाइ, सिक्योर करण जे लाइ। इन्हनि वेशी दरिंदनि हथां ॿियो मासूम बचिड़ो असांजो ईअं पंहिंजी दरिंदगी जो शिकार न बणिजे। बसि सिंपल आहे। उन ज़िले जी पुलिस खे ॿुधाइणो आहे त का रिआयत न आहे करणी इन मामलनि ते, का ग़फ़लत न क़बूल हूंदी। हिकिड़ो मैसेज ॾियणो आहे असांखे, जागरता रैली वसीले। सिंपल। जंहिंखे नथो वणे इहो कमु, साइड थी वञे। भले पोइ ॿिए ॾींहं ते मुश्ताक सरकी जे ख़िलाफ़ तव्हां रैली कढो, तव्हांजे लाइ बि इहो मैदान ख़ाली आहे। त बाक़ी जेकॾहिं को सोचे थो
त ठरी मीरवा मुश्ताक सरकी जे लाइ ऐं उनजे गैरतमंद दोस्तनि जे लाइ नोगो एरिया आहे त इहा दिमाग़ मां हवा कढो। सिंध धरती सॼी असांजी आहे, सिंध जो चपो चपो असांजो आहे, असां सिंध जा आहियूं, असां धरती जा वारिस आहियूं, धरती जा पुट आहियूं। त जेको सुल्तान रही आहे, अमरेशपुरी या अल्ताफ़ हुसैन MK मारो थियण ते आहे थो त भली शौक़ु पूरो करे। ऐं मां ॿुधाए छॾियां पियो त जेके बि इहे माण्हू हूंदा शरंगेज़, का बि नंढी वॾी हरकत थी त उनजी बराए रास्त ज़िम्मेवारी पोइ उन्हनि चङनि मुड़ुसनि ते हूंदी जेके इहा शरंगेज़ी कनि पिया, जेके माण्हू वॉइस नोट आया आहिनि उन्हनि जा ई दोस्तनि जा। त ख़ुदारा अकुल, तहमुल, सब्र ऐं मोहबत जो पैगाम आहे। उमेदु आहे त 26 जुलाई ते सभु दोस्त गॾु हूंदासूं, उन मासूम वटि हलंदासूं। उनखां पोइ इहा इन माफ़िया खे ललकार हूंदी। उनखां पोइ हर को पंहिंजे घर। सिंपल एजेंडा आहे। कंहिंजे बि दिलि में दिमाग़ में का मनफ़ी सोच आहे त ख़ुदा कढी छॾियो। ख़ुदा खे वाहे शायदि ॼाणाए, मां ॿुधायां थो हाज़िर नाज़िर करे त को बि अहिड़ी एजेंडा न आहे सवाइ नेक कम जे, नेक मक़सद जे। ख़ुदा थो ॼाणे। सभ जूं इज़तूं महफ़ूज़ हुजनि, सभ जा बचड़ा महफ़ूज़ हुजनि, सभ जूं नियाणियूं महफ़ूज़ हुजनि। इहा दुआ करण जे लाइ असां ईंदासूं ऐं इन नियत ऐं जज़्बे सां ईंदासूं। हाणे जेको असां सां बीहे, जेको सारंगू सां बीहे, माफ़िया सां बीहे, इहो फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे। को बि दोस्त कमेंट्स में अगरि कोई हिन वक़्तु मां ॾिसां पियो कमेंट्स, को सवाल आहे, का ॻाल्हि आहे त भली कयो, मां क्लियर करण लाइ तयारु आहियां। त जंहिं बि दोस्त जो को सवाल आहे, को ज़हन में सवाल आहे, का अहिड़ी शइ आहे जेका मुंहिंजे नाले ते कंहिंखे गुमराह करण लाइ पखेड़ी पई वञे, त मां उनजो जवाबु ॾियण लाइ तयारु आहियां। कुझु शरपसंद आहिनि सिपाही बि ऐं ॿिया बि जेके हिन माफ़िया जा सपोर्टर आहिनि। जिन हिकिड़ी नियाणी सां रेप कयो, उनजा बि मां वटि सबूत आहिनि। उहो रेप रिपोर्ट न थियो आहे। उहे दाबा पिया ॾियनि त मुश्ताक जे ख़िलाफ़ु साइबर क्राइम में वेंदासीं। वञो, तव्हांखे जेको वणे कयो, तव्हां वटि फुल अख़्तियार आहे। तव्हांजे पुछ ते लत आई आहे त तड़पो पिया न हाणे, छो जो तव्हां उन सोच जा हामी आहियो, मासूम बचड़नि ऐं नियाणियुनि जी असमतुनि जा प्यासा आहियो। तव्हांखे त मां नंगो कंदुमि, सरेआम कंदुसि, कानूनी तरीक़े सां बि, सोशल प्रेशर वसीले बि। समाजी जेका ताक़त आहे इहा सभु तव्हांखे नंगो कंदी। त जेके बि इहे दोस्त मूंसां गॾु आहिनि इन नेक मक़सद में, उन्हनि खे लखे निमी सलाम, मोहबतूं, प्यार। ऐं जेके बि दोस्त गुमराह थियल आहिनि त इहा जेका फेक ID आहे इहा मुंहिंजी न आहे। जातो शरंगेज़ी थिए पई, शैतानगिरी। ऐं मां अहिड़ो को हलकड़ो बि न आहियां जो ईअं को बटाकू हणां। मां सेंसिबल माण्हू आहियां ऐं मैच्योर ॻाल्हियूं कंदो आहियां। त हर माण्हू जी इहा पंहिंजी राय ऐं राइट आहे उनखे, जेको मां सां बीहे, जेको न बीहे। बाक़ी मूंखे इज़हार जी आज़ादी जो भरपूर हक़ आहे। कंहिंखे बि का कानूनी कार्रवाई करणी आहे, वञी मुंहिंजे लाइ FIR कटायो, वञी साइबर क्राइम वञो, वञी साबित कयो जेकॾहिं मां ग़लति आहियां। त तव्हां वटि दस्तियाब फोरम्स आहिनि, तव्हां कयो पंहिंजूं कार्रवायूं। मूंखे हिन जो को ख़ौफ़ न आहे। अॻु बि थियूं आहिनि, उन में साबित रहियूं। तव्हां वञी जेको वणे कयो। त बसि सभु सपोर्ट पिया कनि। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। को अहिड़ो कमेंट न आहे आयो जंहिंमें को सवाल हुजे। बसि सभिनी दोस्तनि इन जी भरपूर सपोर्ट कई आहे। इनशाअल्लाह इहा 26 जुलाई ते सभु गॾु हूंदासीं। सॼी दुनिया ॾिसंदी त गैरतमंद सिंधी पंहिंजे असमतुनि जा कीअं मुहाफ़िज़ बणियल आहिनि, पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल जा कीअं सिपाही बणिजी उन्हनि जी असमतुनि, इज़तुनि ऐं कैरियर जो मुक़ाबिलो कनि था, ऐं कीअं उन सोच खे, उन माइंड सेट खे ललकारनि था, ॾंडो ॾियनि था ऐं चवनि था त हिते इहा बि दहशत, वहशत ऐं दरिंदगी कंहिं सूरत में क़बूल न आहे। इनखे रिजेक्ट करण ऐं रद्द करणु पिया अचूं। 26 जुलाई आचर ॾियारे शाम 4 बजे। त सॼा दोस्त जेके ॿुधो पिया, हिक ॿिए खे दावतूं ॾियो। इनखे कामयाबु करिणो आहे पंहिंजे आईंदे खे बचाइण लाइ। लव यू।